सूरा इब्राहिम रुकू नंबर 4। ऐं जॾहिं कमु फ़ैसिल कयो वेंदो तॾहिं शैतान चवंदो त अल्लाह अव्हां सां सचो अंजाम कयो हो ऐं मूं अव्हां सां कूड़ो वाइदो कयो हो। पोइ अव्हां सां त पाड़ियुमि, मूंखे अव्हां ते अव्हां जे सॾण खां सवाइ ॿियो को ज़ोर न हो। पोइ अव्हां मुंहिंजो चयो क़बूल कयो, तंहिं करे मूंखे फट झटि न करियो ऐं हाणे पाण खे फट झटि करियो। आउं अव्हां जे दांह वरनाइण वारो न आहियां ऐं न की अव्हीं मुंहिंजी दांह ॿुधण वारा आहियो। अव्हां अॻे मूंखे अल्लाह जो शरीक बणायो हो, तंहिंखां आउं बेज़ार आहियां, छो त ज़ालिमनि लाइ ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे। ऐं जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया से उन्हीअ बाग़नि में दाख़िल कया वेंदा जिन जे हेठां वायूं वहंदियूं आहिनि। पंहिंजे पालणहार जे मोकल सां मंझंदि सदाईं रहंदड़ आहिनि। मंझंदि संजन खीकार सलाम आहे। ए पैगंबर, तोखे मालूम न आहे छा त अल्लाह कहिड़ो मिसाल बयानु कयो आहे। पाक कलमू पाक वण वांगुरु आहे। संदसि पाड़ मुहकम आहे, जंहिं जूं टारियूं आसमान में आहिनि। पंहिंजे पालणहार जे हुक्म सां सभु कंहिं वक़्तु पंहिंजा मेवा पचाईंदो आहे। ऐं अल्लाह माण्हुनि लाइ मिसाल बयानु कंदो आहे, मन उहे नसीहत वठनि। ऐं बुछड़ी ॻाल्हि जो मिसाल बुछड़े वण वांगुरु आहे, जो ज़मीन तां पटियो वियो, उनखे को टिकाउ न आहे। जिन ईमान आंदो तिन खे अल्लाह दुनिया जी हयातीअ में साबित कौल सां मुहकम रखंदो आहे ऐं आख़िरत में बि। ऐं अल्लाह ज़ालिमनि खे भुलाईंदो आहे ऐं अल्लाह जेकी घुरंदो आहे सो कंदो आहे।